साहब जिन खे गुज़ारिश थी कजे त पाण अचने पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। इलाही बख्श भिगक साहब। साह में आ सिंध ऐं साव असांजी सिंधड़ी। साह में आ सिंध ऐं साव असांजी सिंधड़ी। पुट असीं तुंहिंजा तूं आहीं माउ असांजी सिंधड़ी। वाइदो आॾो ख़ुदा जे था कयूं तोसां असां तुंहिंजी मिठड़ी सिंधड़ी रहंदी हिते क़ौमी ज़बान। स्टेज ते वेठल मुंहिंजा मोहतरम अॻवाणो, साम्हूं वेठल मुंहिंजा भाउरो ऐं सिंधियाणी तहरीक जूं मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं धीअरूं, जीए सिंध, जीए साईं जीएम सैयद, जीए पली जो रसूल बख्श पली जो। टाइम भी तमामु घणो थियो आहे, मुक़रर भी अञा आहिनि, घणो कुझु ॻाल्हाइणो हो, पर हाणे हिनखे मुख़्तसर कयूं था छो त हुते असां वेही जेका माहौल इंतज़ार हो ऐं ॿिया दोस्तनि खे मां इंतज़ार कराइण नथो चाहियां। मुख़्तसरन इहो आहे त अॼु पहिरीं त मां अवामी तहरीक जे दोस्तनि खे, सिंधियाणी तहरीक वारनि खे मुबारकबाद ॾियां थो जिन तमामु एॾो शानदार ऐं आलीशान प्रोग्राम कयो आहे, जंहिंजे लाइ मां उन्हनि खे मुबारकबाद ॾियां थो। अॼु असां उन अज़ीम अॻवान जे 30 वर्सी ते गॾु थिया आहियूं जंहिंजो इश्क सिंध सां हो, जंहिंजे हर वक़्तु जिदोजहद जो महवर सिंध हुई, चाहे उहो कालाबाग डैम हुजे, चाहे पाणीअ जो मसइलो हुजे, चाहे धारियुनि जी आबादकारी जो मसइलो हुजे। उहो हिकु सचो ऐं खरो माण्हू। ॾिसो, एमक्यूएम दहशतगर्द तंज़ीम वटि असां समेत सभु माण्हू अॻवान उन्हनि वटि विया, पर ही वाहिद शख़्स हो जंहिं उन्हनि खे सुञातो, जंहिं उन्हनि जे ख़िलाफ़ हर हंधि, चाहे इहो टेलीविज़न चैनल हुजे, चाहे लाहौर हुजे, चाहे कहिड़े बि हंध ते उन्हनि खे उहो दहशतगर्द करार ॾिनऊं। अॼु वाकई सॼी दुनिया खे ख़बर पई ऐं असांजे माण्हुनि खे ख़बर पई त उहे दहशतगर्द हुआ, सिंध दुश्मन हुआ। अॼु उहे दहशतगर्द साईं खुदानो शाह सवेर चयो त असां वटि कराची में हाणे हक़ीक़तन माण्हू ढकण लाइ बि जॻह न आहे, छो त कराची में धारियुनि जी एॾी वालार थी आहे। जीअं रसूल बख्श साहब चयो त अफ़गानिस्तान मां, वाना वज़ीरस्तान मां ऐं मुख़्तलिफ़ हेॾां बिहारी, बंगाली ऐं ख़ासि करे परवेज़ मुशर्रफ जे दौर में ही जेको खोखरा पार वारो जेको रस्तो खुलियो हो, उन में जेके हुतां इंडिया मां जेके दहशतगर्द आया आहिनि, उहे सुरजाणी खां वठी खबर ताईं उहो सॼी कराची ते कब्ज़ो करे विया आहिनि। अॼु असांखे अक़लियत में तब्दील करण लाइ हुते वॾा वॾा मेगा प्रोजेक्ट, बहरिया टाउन, DHA ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मनसूबा बनाए करे असांखे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। ऐं उन्हनि मनसूबनि खे कामयाब करण लाइ पीपुल्स पार्टी बाक़ायदा सिंध असेंबली मां करारदाद पास करे मली डेवलपमेंट अथॉरिटी ऐं लियारी डेवलपमेंट अथॉरिटी खे उहो इख़्तियार ॾिनो आहे त जेके बि ज़मीनूं कराची में आहिनि उहे धारियुनि खे अलाट कयो। अॼु सॼी कराची में 4-5 ॾींहं अॻु में बंद मुराद खान में हिकिड़ा सूमालाणियुनि जी ज़मीन ते उहे ई दहशतगर्द वञी उन्हनि कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे पुलिस जी मदद सां। ऐं इन खां अॻु में नादरन बाईपास ते हिकिड़े ॻोठ ते हमिलो करे उते बि उन्हनि माण्हुनि खे मली डेवलपमेंट अथॉरिटी वारनि उनखे शहीद करे उन जॻह ते कब्ज़ो कयो। अॼु उहे MQM जा दहशतगर्द, वो ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जेको हिकु डिप्टी कमिश्नर सिंधी डिस्ट्रिक्ट सेंट्रल वञे थो त आप लोग
अपने गांव जाओ, आप लोग गैर मकामी हो। वो गैर मकामी अज जरदारी भी है, वो गैर मकामी अज वजीर आला छा नालो इहो बि आहे। ये सब गैर मकामी आहिनि। पोइ तव्हां अॼु वरी तव्हां उन्हनि सां मीटिंगूं करे असांजे कराची जो सौदो कयो था। उहे पीपल्स पार्टी बिटो निज़ाम बि बाक़ायदा सिंध असेंबली मां करारदाद पास कराए कयो ऐं अॼु बि इहो कनि था। मां जस ॾियां थो पंहिंजे दोस्तनि खे, ख़ासि करे मूंखे आरीसर सब जा इहे लफ़्ज़ यादि अचनि था त पलीजे साहब जो इहो कमाल आहे त लाड़काणे में अगरि स्टेज ते केरु वेहंदो त सिर्फ़ु बेगम नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर वेहंदियूं हुयूं, लेकिन पलीजे साहब जी इहा महिनत आहे, पलीजे साहब जी जदोजहद आहे जो अॼु असांजूं हरियाणियूं, अॼु असांजूं मज़दूरनि जूं घरवारियूं, अॼु असांजूं भील, कोली, मेघवार औरतूं बि स्टेजनि ते वेही करे अॻुवाणी कनि थियूं। इहो फ़िक्र पली जो आहे। ऐं अॼु जेका जदोजहद आहे, जेका ख़ासि करे असांजे नियाणियुनि में, अव्हांखे यादि हूंदो त मां जॾहिं जेल में हुउसां त मूंखे बि पुट जो औलाद न, मुंहिंजूं नियाणियूं मुर्क मुश्क उन्हनि इहा जदोजहद कई। जॾहिं मूं वटि जेल में ईंदियूं त उन्हनि खे मां ॿुधाईंदो हुसां त असांजो ॿियो घर इहो जेल आहे। ऐं जदोजहद बि उन्हनि कई आख़िरी घड़ी ताईं, दोस्तनि सां गॾिजी करे, पंहिंजे ॿारनि सां गॾिजी करे, नियाणियुनि सां गॾिजी करे इन जदोजहद में उन्हनि साथ ॾिनो। तंहिं करे अॼु मां इहो तव्हांखे वचन थो कयां त जीअं पली जो ख़ासि केली साहब चयो त गॾियल जदोजहद, हक़ीक़त इहा आहे त हमेशह असांजी गॾियल जदोजहद कामयाबियूं कयूं आहिनि। बहरिया टाउन जे लाइ बि असांजी गॾियल जदोजहद हुई, हाणे बि असांजूं गॾियल जदोजहदियूं। आख़िर में वक़्तु तमामु घटि आहे, घणा माण्हू आहिनि। मां चवंदुसि त दुश्मन चाहे केॾो बि सिंध जो डाहे न सघंदो नक्शो सिंध जो, किरंदो रहंदो रत असांजो, चवंदो रहंदो जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध।